ये असांजो बेहतरीन दोस्त मियार सैतो साहब, साईं मुमताज़ अली शाह ज़िले मटियारी जो मेंबर ऐं मखदूम जमील साईं जिन जो कोऑर्डिनेटर। ये मच्छूं, ये पला, ये टिक्का ऐं ये भाॼियूं, ये साईं जो ज़ुल्फ़कार शाह जूं दावतूं आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। ख़ासि महिमान सैयद मुमताज़ अली शाह, सैयद वडल शाह ऐं ॿिया दोस्त जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। साईं बशीर शाह उर्फ़ ज़ुल्फ़कार शाह साईं हाजी मौला बख्शा जो फ़र्ज़ंद आहे ऐं हीअ हुनजो बंगलो आहे, हुन हाउस आहे। हीअ वॾेरो बचल मला सां गॾु आहे। वॾेरो बचल मला सां हिन जा पुराणा टर्न्स आहिनि ऐं सुठो वक़्तु हिननि माज़ी में नेवाल साहब सां गुज़ारियो आहे ऐं पाण बि साईं बहितरीनु ऐं सुठी तबियत जा मालिक आहिनि। दोस्तो हाणे अचो तव्हांखे खाधो ॾेखारियां त खाधे में साईं साईं छा छा कयो आहे। हीअ असांजा बहितरीनु दोस्त ऐं तव्हांखे यादि हूंदो त अॻे साल जेका ॿोॾि थी हुई उन ॿोॾि में सैयद दादू शाह वारनि असांजो तमामु भरपूर साथ ॾिनो हो। हीअ असांजा बचा बंद जा दोस्त आहिनि जिन ॿोॾि में असांजो साथ ॾिनो। हे सैयद बशीर शाह जो हाउस आहे जिते सैयद मखदूम साईं मखदूम जमील ज़मा जे कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जे मान में ही दावत रखी वई आहे, प्रोग्राम रखियो आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। सैयद ज़ुल्फ़कार शाह सैयद मुमताज़ शाह जे मान में दावत रखी आहे जंहिंमें मच्छी, पलो, चांवर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं भाॼियूं ऐं खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। साईं ही लाइव कयूं न, ऐं बंदि लाइव थी वञे।